अहम ख़बर अव्हांखे ॾियूं। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस नओं कोर्ट में नारनि सां इज्तिमाही ज़्यादती वारे वाक़े जो नोटिस वठी छॾियो आहे। DIG बिरपुर ख़ास ऐं SSP खे रिपोर्ट समेत पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अहम ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस नओं कोर्ट में नारनि सां इज्तिमाही ज़्यादती वारे वाक़े जो नोटिस वठी छॾियो आहे। DIG बिरपुर ख़ास ऐं SSP खे रिपोर्ट समेत पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस मीडिया रिपोर्ट्स ते नओं कोर्ट में नारनि सां ज़्यादती वाक़े जो पाण मुरादो नोटिस वरितो आहे। अदालत पारां DIG ऐं SSP मीरपुर ख़ास खे 15 फरवरी ते मंझंदि जो 12 वॻे पेश थियण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस नओं कोर्ट में नारनि सां इज्तिमाही ज़्यादती वारे वाक़े जो नोटिस वठी छॾियो आहे। DIG मीरपुर ख़ास ऐं SSP खे रिपोर्ट समेत पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस मीडिया रिपोर्ट्स ते नओं कोर्ट में नारनि सां ज़्यादती वारे वाक़े जो पाण मुरादो नोटिस वरितो आहे, जॾहिं त अदालत पारां DIG ऐं SSP मीरपुर ख़ास खे 15 फरवरी ते मंझंदि जो 12 वॻे पेश थियण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अव्हांखे अपडेट करे रहिया आहियूं। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस नओं कोर्ट में नारनि सां इज्तिमाही ज़्यादती वारे वाक़े जो नोटिस वरितो आहे। DIG मीरपुर ख़ास ऐं SSP खे रिपोर्ट समेत पेश थियण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अहम ख़बर बाबति अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस मीडिया रिपोर्ट्स ते नओं कोर्ट में नारनि सां ज़्यादती वारे वाक़े जो पाण मुरादो नोटिस वरितो आहे। अदालत पारां DIG ऐं SSP मीरपुर ख़ास खे 15 फरवरी ते मंझंदि जो 12 वॻे पेश थियण जो हुकुम ॾिनो वियो आहे। जी नाज़रीन, अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस नओं कोर्ट में नारनि सां इज्तिमाही ज़्यादती वारे वाक़े जो नोटिस वठी छॾियो आहे। इन हवाले सां कराची खां धरती TV न्यूज़ जो रिपोर्टर इसहाक सरकी असां लाइन ते मौजूद आहे। जी इसहाक, तफ़सीलन बाबति आगाह कजो। जी बिल्कुल फौजिया, ॾिसो मीरपुर ख़ास में जेको ॿिनि ॿारनि सां जेको ज़्यादती इज्तिमाही जो वाक़ियो आहे, जंहिंमें सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस वाक़े जो नोटिस वठी छॾियो आहे, जंहिंमें DIG मीरपुर ख़ास खां जेकी रिपोर्ट आहे उहा बि तलब करे वरिती आहे ऐं DIG खे ज़ाती हैसियत में बि तलब करे वरितो आहे। SSP सां गॾु चीफ जस्टिस जो चवणु आहे त वाक़े में मुलविस माण्हुनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करे जेकी अॻुभारी रिपोर्ट आहे उहा बि पेश कई वञे ऐं SSP ऐं DIG ॿिन्हिनि खे जेको आहे 15 फरवरी ते मंझंदि जो 12 बजे ज़ाती हैसियत में चीफ जस्टिस तलब करे वरितो आहे, जंहिंमें नओं कोर्ट मीरपुर ख़ास में ॿिनि ॿारनि सां जेकी वाक़े जी वीडियो हुई उहा सोशल मीडिया ते वायरल थी हुई, जंहिंमें अॼु सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस पारां जेको वाक़े जो नोटिस आहे उहो बि वरितो वियो आहे ऐं मुलविस जेके माण्हू आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ जेकी कार्रवाई आहे उहा करे DIG ऐं SSP खे 15 फरवरी ते रिपोर्ट सां गॾु जेको आहे पेश थियण जी हिदायत करी छॾी आहे। 12 बजे चीफ जस्टिस जो चवणु आहे त वाक़े में मुलविस जवाबदारनि खे कानूनी तौर सज़ा बि ॾिनी वञे, अॻुभराई जेकी रिपोर्ट आहे उहा बि जेको आहे 15 फरवरी ते पेश कई वञे। जी ठीकु आहे इसहाक, वॾी महिरबानी। अव्हांखे आगाह कयूं पिया। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस नओं कोर्ट में नारनि सां इज्तिमाही ज़्यादती वारे वाक़े जो नोटिस वठी छॾियो।